अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरुनि ते। अयाज़ लतीफ़ अली जे GDA जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। हुन पंहिंजी इस्तीफ़ा कराची में राजा हाउस ते ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जे सरबराह पीर साहब पागारे खे रूबरू पेश कई। अयाज़ लतीफ़ अली जे पीर पागारे खे ॿुधायो त काफ़ी महीननि खां सोचूं पिए त अवां सां मिली कुझु गुज़ारिशूं पेश कजनि, पर कोविड जे एहतियाती उपाउनि सबबि रूबरू मुलाक़ात न थी सघी हुई। अयाज़ लतीफ़ पीर साहब पागारे खे पेश कयल ख़त में मौक़िफ़ इख़्तियार कयो त सिंध जे बेटनि जे मामले, नादरा ज़रिए परियनि खे शनाख्ती कार्डनि जी फ़रहामी, सिंध में गैर आइनी गवर्नर रोल जी कोशिशुनि ऐं कराची कमेटी ठाहिणु, कराची जे ॻोठनि ढाहिणु, सिंध जे पतीअ जो पाणी वफ़ाक़ पारां रोकणु, एविक्यूज़ लास ज़रिए सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़े, कालाबाग डैम जो सिंध दुश्मन राग वफ़ाक़ी वज़ीरनि पारां बार बार आलापण, MQ में फ़रूग़ नसीम पारां गुज़िरियल वफ़ाक़ी सरकार खे कराची खे इंतिज़ामी तौरु धार करण लाइ आमादा करण जी कोशिशुनि ऐं सिंध में बिजली ऐं गैस जी लोड शेडिंग बाबति तहरीक न वठण जूं गुज़ारिशूं पिणु पेश कयूं, पर न वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां इन्हनि मामलनि बाबति का वज़ाहत ऐं तरदीद आई हुई, न ई इन्हनि बाबति का संजीदा कोशिश थी सघी हुई। मूंखे क़ौमी अवामी तहरीक खे बार बार इहो अहसासु थींदो रहियो आहे त शायदि आउं बहसियत GDA जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल जे मुस्तक़बिल में इहो असराइतो किरदारु अदा न करे सघां। तंहिं करे इन्हनि बुनियादी सबबनि जे करे आउं अॼु ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस GDA जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई रहियो आहियां। सिंध एक्शन कमेटी जे इजलास दौरान कॉमर्स पार्टीज़ मकानी ऐं जनरल इलेक्शन गॾिजी वेहण ते इतफ़ाक़ कयो आहे। जामशोरे में SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह जी सदारत में सिंध एक्शन कमेटी जे इजलास दौरान मुख़्तलिफ़ कॉमर्स तंज़ीमुनि जा अॻुवान शरीक थिया। इजलास में इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ थियो त कॉमर्स पार्टीज़ जेके वफ़ाक़ जी सियासत कनि थियूं, उहे मकानी चूंडनि तोड़े जनरल इलेक्शन में गॾिजी मैदान ते लहंदियूं। सिंध एक्शन कमेटी में शामिल जमायतूं हिक ॿिए जे उम्मीदवारनि जी चूंड में मदद कंदियूं। सिंध जी हुकमरान जमायत पीपल्स पार्टी ख़िलाफ़ भरपूर जदोजहद कई वेंदी। उन मौक़े ते अॻुवान चयो त दादू ज़िले जे ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में बाहि जो वाक़ियो ऐं इंसानी जानियूं ज़ाया थियणु इंतिहाई ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। सिंध एक्शन कमेटी सम्झे थी त वॾे वज़ीर तरफ़ां मुतासिरीन जी मदद लाइ ऐलानियल रक़म नाकाफ़ी आहे। फी मुतासिर खे 50-50 लख रुपया मुआवज़ो ॾियण जो मुतालबो कयूं था। SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह ऐं ॿियनि चयो त पीपल्स पार्टी ऐं MQ में विच में थियल मुआहिदो सिंध दुश्मन आहे, जंहिंखे रद्द कयूं था। मुआहिदे ते अमल कयो त सिंध में सख़्त एहतजाज ऐं मज़ामत कई वेंदी। सिंध क़ौमी पार्टी तरफ़ां रहबरे सिंध साईं GM सैयद जी 27वीं वरसी जे सिलसिले में 25 अप्रैल ते सन में सैयद जी मज़ार ते हाज़िरी भरी वेंदी, जॾहिं त सैयद खे भेटा ॾियण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में मेड़ाका पिणु कया वेंदा। ॿिए तरफ़ सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़हूर, मोहम्मद अली खुश्क, हाजन गुल ऐं ॿियनि चयो आहे त सॼी सिंध में पाणी जी शदीद खोट थी वई आहे। शहरनि ऐं ॻोठनि में पीअण जे पाणी जो बि बहिरान थी वियो आहे। चौपाए माल लाइ बि पाणी अणलभ आहे, जंहिं करे माण्हू सख़्त तकलीफ़ मां गुज़री रहिया आहिनि। हिननि चयो त पाणी जे टेरुखी विरासत करे सिंध खे नुक़सानु ॾिनो थो वञे, जेको अमल 91 वारे पाणी ठा ख़िलाफ़ आहे। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। हिननि वधीक चयो त सॼी सिंध में बाहि जा वाक़िया तेज़ी सां वधी रहिया आहिनि, पर शहरनि में फायर ब्रिगेड बि न आहे। मेड़ वाक़ियो इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे, जंहिं में इंसानी जानियूं ज़ाया थियूं आहिनि, जंहिंजा ज़िम्मेवार हुक्मरान आहिनि। राणीपुर लॻ नवाबशाह बाईपास ते ब्रोई मोड़ वटि तेज़ रफ़्तार ट्रक मोटरसाइकिल खे चीभाटे छॾियो। हिक औरत समेत 3 माण्हू शदीद ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे गम्स इस्पताल पहुचायो वियो। रिपोर्ट मूजिबि राणीपुर लॻ नवाबशाह बाईपास ते ब्रोई मोड़ ते तेज़ रफ़्तार ट्रक मोड़ काटींदे मोटरसाइकिल मथां चढ़ी वई। नतीजे में हिकु औरत समेत 3 माण्हू ज़ख़्मी थी पिया, जिन खे गंबट इस्पताल पहुचायो वियो, जिते ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में एमरजेंसी वार्ड में दाख़िल कयो वियो। ज़ख़्मी नौजवान जी सुञाणप नादिर अली लुंड तौरु थी, जॾहिं त औरत जो नालो नजमा ख़ातून ॿुधायो पियो वञे। हादिसे जे इतलाह ते हद जी पुलिस पहुची ट्रक ड्राइवर खे गिरफ़्तार करे ट्रक खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो, जॾहिं त आख़िरी इतलाहनि ताईं हादिसे जो केस दाख़िल न थी सघियो। शहदादपुर गुज़िरियल राति मेहर अली टालपुर में सूफ़ी बुज़ुर्ग मुहब फ़कीर टालपुर जो सालियानो उर्स मल्हायो वियो, जंहिं में सिंध जे कुंड कुड़च खां कई आयल अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सिंध जे नाले वारनि सूफ़ी वैरागनि सूफ़ियाना ॿोल ॿुधाए महफ़िल खे 4 चंड लॻाए छॾिया। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।